मुल्तान खां कराची ईंदड़ ट्रेन में औरत सां मुबैना इज्तिमाई ज़्यादतीअ जो इंकिशाफ। कराची जे औरंगी टाउन जी रहवासियुनि औरत खे टिकट चेकर इंचार्ज सूधो 3 जवाबदारनि मुबैना ज़्यादतीअ जो निशानो बणायो। सिटी रेलवे थाणे ते दाख़िल केस में चयो वियो आहे त टिकट चेकर ज़ाहिद इंचार्ज आक़िब ऐं अणॼातल जवाबदार औरत खे बर्थ ॾियारण जे बहाने सां ज़्यादतीअ जो निशानो बणायो। वाक़ियो ज़करिया एक्सप्रेस में पेश आयो। रेलवे तर्जुमान चयो आहे त रेलवे जो को बि मुलाज़िम वाक़े में मुलविज़ नाहे। वाक़ियो निजी ट्रेन में पेश आयो आहे। पुलिस जी जांच में सभु शयूं वाज़े थी वेंदियूं। बलोचिस्तान जे 32 ज़िलनि में थियल बल्दियाती चूंडुनि जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा। 1487 आज़ाद उम्मीदवार मैदान मारे विया। JUI 260 सीट्स खटी पहिरीं पोज़ीशन ते अची वई। BAP 213, नेशनल पार्टी 100, BNP 79 ऐं पीपल्स पार्टी 58 सीट्स से कामयाब। PTI 23, नवाज़ लीग 15 ऐं जमात इस्लामी रुगो 7 सीट्स खटी सघियूं। सिंध हाई कोर्ट जी IG सिंध पुलिस खिलाफ़ कार्रवाई जी वार्निंग बाद कराची पुलिस पसंद जो परणो कंदड़ नारी निमरा काज़मी खे हथ करे वरितो। लाहौर में पसंद जो परणो कंदड़ दुआ ज़ोहरा हथ न आई। निमरा सिंध हाई कोर्ट में बयान ॾींदे चयो त मैट्रिक में पढ़ंदी आहियां। पढ़ाई जे करे वालदेन घटि उमिरि लिखाई आहे। उमिरि जो पतो लॻाइण लाइ टेस्ट कराई वञे। अदालत नारी निमरा खे शेल्टर होम उमाणनि ऐं संदसि उमिरि जो पतो लॻाइण लाइ मेडिकल टेस्ट जो हुकुम ॾेई छॾियो। ॿुधणी दौरान IG सिंध ऐं एडिशनल IG कराची बि पेश थिया हुआ। अदालत ॿाहिरां निमरा जी अमर सां मुलाक़ात बि कराई वई। अमर जूं निमरा खे घर हलण लाइ मिंथूं। दुआ ज़हरा खे जुमे ताईं पेश न कयो वियो त IG सिंध खे शोकाज़ नोटिस जारी कया वेंदा। सिंध हाई कोर्ट कराची पुलिस खे दुआ ज़हरा पेश करण जे लाइ वधीक 4 ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त पुलिस जी कारकर्दगीअ मां मुतमिन न आहियूं। पुलिस खे हर क़िस्म जी रिआयत ॾिनी। छा सिंध पुलिस नाअहल थी चुकी आहे? छा इहे माण्हू एॾा ताक़तवर आहिनि जो पुलिस छोकिरीअ खे बाजाब नथी कराए सघे? जस्टिस इक़बाल कल्होड़ो चयो त गुज़िरियल ॿुधणीअ ते दुआ खे KP पहुचायो। अॼु वरी हज़ारा ॿुधाए रहिया आहियो। सुभाणे चवंदो अफ़गानिस्तान में सिग्नल्स मिली रहिया आहिनि त पोइ असां छा कंदासीं? पहिरीं जुलाई खां बिजलीअ जे अघनि में 8 रुपया फ़ी यूनिट वाध थियण जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त बिजलीअ जे बुनियादी टैरिफ में वाध कई वेंदी। बिजली विर्छ कंदड़ 10 कंपनीज़ जी दरख़्वास्तुनि ते हलंदड़ हफ़्ते फ़ैसिलो थियण जा इम्कान। नेपरा जे फ़ैसिलनि बाद वफ़ाक़ी सरकार टारगेटेड सब्सिडी बाबति फ़ैसिलो कंदी। हिन वक़्तु बिजलीअ जो बुनियादी टैरिफ 16 रुपयनि खां वधीक आहे, जेको 24 रुपया फ़ी यूनिट खां वधीक थी सघे थो। अदालती हुकुम नज़रअंदाज़। निजी कंपनीज़ खां पोइ मक़ामी ठेकेदारनि बि कारूंझर ते मुबैना पथर टोड़ण जो कमु शुरू करे छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नंगर पार्क जी अदालत नदियुनि में लुढ़ी आयल रेती बजरी ऐं पथर खणण जो हुकुम ॾिनो हो। ठेकेदार अदालती हुकुमनि जे उबतड़ सरियनि सां पथर टोड़े रहिया आहिनि। कारूंझर जा क़ीमती पथर टोड़े डैम जे लाइ इस्तेमालु कया पिया वञनि। कारूंझर ते पथर टोड़ण ते पाबंदीअ वारे हुकुम ते अमल यकीनी बणाइण जो मुतालबो।